सिंधू माथिरी जे सभ्यता जे वारसनि जी ॿोली ऐं लिखत जे हवाले सां अॼु पाण वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन सिलसिले में पंहिंजी ॻाल्हि ॿोल जो ही टियों हिसो आहे। मोहनजोदड़ो जे खोटाई बैदि क़दीम आसारनि जे मुख़्तलिफ़ माहिरनि उतां मिलियल लिखतुनि खे पढ़ण या सम्झण खां अॻु ई मफ़रूज़ तहत सिंधी ॿोली जो वास्तो मुख़्तलिफ़ ॿोलियुनि या उन्हनि जे शाख़ुनि सां मनसूब करे छॾियो, जंहिंजो को बि इल्मी ऐं अक़ुली जवाज़ मौजूदु न हुयो। किन माहिरनि उनखे सामी सुफ़त जे ॿोलियुनि जी शाख़ करार ॾेई छॾियो त किन वरी उनखे संस्कृत जी धीउ करार ॾियण में का बि हॿक महसूसु न कई। यूरोप जा मुहक़िक़ ऐं लिसानी माहिर जॾहिं हिंदुस्तान आया त हिननि पहिरियां संस्कृत जो मुतालियो कयो, बाद में पंहिंजे महदूद मुताले जे आधार ते हितां जे ॿियनि ॿोलियुनि खे संस्कृत ॿोलीअ जूं शाख़ूं करार ॾेई छॾियो। हिननि खे जंहिं बि ॿोलीअ जी संस्कृत सां थोरी बि मुशाबत नज़र थे आई त तकड़ में इहा राय क़ाइमु पिए कयनि त इहा ॿोली पिणु संस्कृत जी भेण या धीउ आहे। तामिल, तेलुगु ऐं कुनाड़ी में सिंधी ॿोलीअ जूं कुझु ख़ासियतूं ॾिसी धुको हयनि त सिंधी ॿोली उन्हनि ॿोलियुनि जे ग्रुप मां जुड़ी रास्ती आहे ऐं इहे दरावड़ी ॿोलियूं आहिनि। जंहिं बैदि वरी संस्कृत ऐं सिंधी ॿोली में काफ़ी हिकु जहिड़ाई ॾिसी सिंधी ज़बान खे संस्कृत ॼाई करार ॾेई छॾियनि, पर असुल में ईअं कोन हो, उनजो को बि सबूत मौजूदु न हो। तामिल, तेलुगु ऐं किनाड़ी ॿोलियुनि जे वारसनि जूं तहज़ीबूं एतिरियूं क़दीम न आहिनि। संदन तहज़ीबूं सिंधू सभ्यता जे भेट में नंढड़ियूं ॿारड़ियूं लॻनि थियूं। मोहनजोदड़ो, हड़ापा ऐं सिंधू माथिरी जे ॿियनि क़दीम आसारनि जी खोटराई बैदि नयनि लिखतुनि जे मिलण ऐं वक़्त ब वक़्तु नवां इंकिशाफ़ यूरोपी माहिरनि जे इन्हनि नज़रियनि खे रद्द करे रहिया आहिनि ऐं माहिर वक़्त ब वक़्तु पंहिंजे ख़्यालनि में तब्दीलियूं आणींदा रहिया। पर हिकु अहिड़ो बि टोलो हुयो जेको हरूभरू मज़हबी कटरपणे ऐं हठ धर्मी करे ज़ोरीअ पंहिंजी राय ते ॾिठणी वेही रहियो ऐं सिंधी ॿोली खे हितां जी असुलु निज ॿोली मञण खां इनकार कंदो रहियो। इन टोले में कटर हिंदू सिंधी ज़बान खे संस्कृत ऐं ॿियनि दरावड़ी नस्ल जे ॿोलियुनि मां निकितल ॿोली सम्झणु लॻा ऐं ॿिया वरी कटर मुसलमान हरूभरू सिंधी ज़बान जो वास्तो अरबी ऐं सामी नस्ल जे ॿोलियुनि सां ॻंढण लाइ जतन करणु लॻा। जॾहिं त कुझु तामिल ॿोली माहिर नस्ली ऐं क़ौमी तअसुब जे बुनियाद ते सिंधू सभ्यता जी ॿोलीअ खे तामिल यानी दरावड़ी करार ॾियण लाइ नह चोटीअ जो ज़ोर लॻाइण लॻा। सिंधू माथिरी जी ॿोली ते तहक़ीक़ कंदड़ माहिरनि वटि हिन ॿोली बाबति मुख़्तलिफ़ ख़्याल मौजूदु आहिनि। हेल ताईं उन बाबति 5 मौक़िफ़ साम्हूं अची चुका आहिनि। सिंधी ॿोली जे हसब नसब बाबति पहिरियों मौक़िफ़ डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प क़ाइमु कयो, जंहिं मूजिबि सिंधी ॿोली संस्कृत ज़बान जे विर्च ॾांहुं उपभरंश मां फुटी निकिती। ट्रम्प लॻभॻि 150 साल अॻु इहो नज़रो ॾिनो, जंहिंखे अॻिते हली ॿोली माहिरनि जे वॾे गुरूह तहक़ीक़ बैदि तस्लीम न कयो। सिंधी ज़बान खे संस्कृत ॿोलीअ मां निकितल ॾेखारण वारे ग्रुप जो अॻुवाण गिरियसन हुयो। संदसि उन नज़रिए खे सिंध में वधीक मुश्तहर करण में वॾो किरदारु काके भेरूमल महरचंद आडवाणी पंहिंजे 2 किताबनि ज़रिए कयो। हिन उन ॻाल्हि खे हथी वठाई त सिंधी ज़बान हिंद आर्याई ज़बानुनि जे शुमाली मग़रिबी गुरूअ सां तालुक़ु रखे थी ऐं विर्च ॾांहुं भरंश प्राकृत सां हिन जो सिधो तालुक़ु आहे। सिंधी ॿोली बाबति ॿियो मौक़िफ़ सिंध जे आलम डॉक्टर नबी बख्श बलोच जो साम्हूं आयो, जंहिं सिंधी ॿोली खे सिंधू माथिरी जी क़दीम इंडो आर्यन प्री संस्कृत ज़बान करार ॾिनो। सिंधी ॿोली बाबति टियों मौक़िफ़ M.K. जेटली जो साम्हूं आयो।
संदसि मूजिबि सिंधी ॿोली कंहिं पुराणे इंडो आर्यन ॿोलीअ जे नसुल मां आहे। चोथों मौक़िफ़ सिंधी ॿोली जे माहिर सिराजुल हक़ मेमण जो साम्हूं आयो, जंहिं सिंधी ॿोली खे सिंधू माथिरी जी असुलूकी ज़बान करार ॾिनो ऐं संस्कृत खे सिंधी ॿोलीअ मां फुटल ॾेखारे उनखे सिंधी ॿोलीअ जी धीउ करार ॾिनो। जंहिं बैदि पंजो मौक़िफ़ डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जो साम्हूं आयो, जंहिंजो चवणु हो त सिंधी ॿोलीअ जूं पाड़ूं सिंधू माथिरी जे सभ्यता में खुतल आहिनि। सिंधी ॿोली कंहिं ॿी ॿोलीअ मां जनमु न वरितो आहे, पर इहा सिंधू माथिरी जे माण्हुनि जी पंहिंजी असुलूकी ॿोली आहे। मोहनजोदड़े ऐं हड़प्पा मां अटकल 800 खनि मोहरूं ऐं ताइथ लधा विया आहिनि, जिन ते शिकिलियूं, तस्वीरूं ऐं निशानियूं उकरियल आहिनि। उन्हनि मां मुख्य निशानूं ऐं सुञाणप में ईंदड़ 400 खनि मिलनि थियूं। इहा उन वक़्त जी सिंधी अल्फ़ाबेट हुई, सिंधी स्क्रिप्ट हुई। डॉक्टर GR हंटर, मैके, सिडनी सिंथ, CG गैड तहक़ीक़ बैदि इहो नज़रियो क़ाइमु कयो आहे त ब्रह्मी रस्मुल ख़त मोहनजोदड़े जी सिंधी पटीअ मां फुटी निकिती। हंटर इन ख़्याल जो आहे त ब्रह्मी सफ़ाइयन सेपरेट कब्रस मुल्क जी ऐं फोनेशन रस्मुल ख़त सिंधी रस्मुल ख़त मां उभरिया ऐं उसरिया। डॉक्टर हंटर त इन हद ताईं ख़्यालु ॾेखारियो आहे त मुमकिन आहे त उन वक़्तु सिंधियुनि खे यानी सिंधू माथिरी जे रहवासियुनि खे ईरानी नार ताईं सामूंडी आमदरफ़त ऐं जहाज़ रानी में हिकु हटी हासिल हुई। इहा हक़ीक़त मज़हबी किताब इंजील में ज़िक्र थियल हरम बादशाह ऐं सुलेमान अलैहिस्सलाम जे विच में थियल मुआदे जी रवायत खे साबित करे थी, जंहिं मुआदे मुताबिक़ फोनेशियन यानी सिंधी लोकनि खे अज़ंजबर में बैठक क़ाइमु करण जी इजाज़त मिली हुई। कोपनहेगन फनलैंड जे चइनि साइंसदाननि आस्को परपोला, सपोको सकीन्यामी, सीमो पार्पोला ऐं पनेटी इल्टो 1970 जे ॾहाके में दावा कई आहे त हिननि मोहनजोदड़े जी क़दीम रस्मुल ख़त खे पढ़ी ऐं सम्झी वरितो आहे। हिननि मोहनजोदड़े जी रस्मुल ख़त खे दरावड़ी करार ॾिनो। हिननि इहा राय इन बुनियाद ते क़ाइमु कई आहे छाकाणि त सिंधी ॿोलीअ जा लफ़्ज़ दरावड़ी ॿोलियुनि में मौजूदु आहिनि, पर इहे ॿाहिरि इन हक़ीक़त खे वेझो न पहुची सघिया आहिनि त असल में दरावड़ी ॿोलियुनि ते आगाटी सिंधी ॿोली जो असरु हो ऐं मोहनजोदड़े जी ॿोली दरावड़ी न पर आगाटी सिंधी ॿोली हुई। डॉक्टर परपोला, सैमुअल परपोला ऐं रूस जे ॿियनि आलमनि कंप्यूटर ज़रिए मोहनजोदड़े जी क़दीम लिखत खे पढ़ण में कामयाबीअ जी दावा कई। हिननि मूजिबि मोहनजोदड़े वारी ॿोली दरावड़ी ॿोलियुनि जी माउ आहे, जंहिंमां इहे दरावड़ी ॿोलियूं फुटी निकितियूं। हिननि माहिरनि मोहनजोदड़े मां मिलियल किन मोहरुनि जूं पढ़णियूं बि मुक़ररु कयूं आहिनि। फनलैंड जे ॿोली माहिर आस्को परपोला पंहिंजे नतीजनि जे आधार ते सिंधू लिखत जो लाॻापो दरावड़ी ज़बान सां ज़ाहिर कयो आहे। आस्को परपोला सिंधू लिखतुनि खे पढ़ण जी लॻातार कोशिशि कंदड़ माहिरनि में शामिल आहे। संदसि चवणु आहे त सिंधू माथिरी जी जेका रस्मुल ख़त आहे उन जो तालुक़ु दरावड़ी ख़ानदान जे कंहिं ॿोली सां आहे। हिन सिंधू लिखत खे पढ़ण जी कोशिशि दौरान दरावड़ी ॿोलियुनि खे बुनियादु बणायो, जंहिं सबबु पाण वॾियुनि कोशिशुनि बावजूदु सिंधू लिखत खे पढ़ण में कामयाबी हासिल करे न सघियो। साॻी तरह आस्को परपोला वांगुरु सिंधू लिखत जो दरावड़ी नज़रियो रखंदड़ ॿियो माहिर इरोथम महादेवन आहे। हिन तामिल नसुल सां वास्तो रखंदड़ भारती माहिर तामिल ऐं ब्रह्मी लिखतुनि ते काफ़ी कमु कयो ऐं क़दीम तामिल ऐं ब्रह्मी लिपियुनि जी अभ्यास यानी भाॼ में कामयाबु वियो, जंहिं बैदि महादेवन सिंधू लिखत खे पढ़ण जी कोशिशि कई, पर हिन बि आस्को परपोला वांगुरु सिंधू लिखत जो बुनियादु तामिल ऐं ब्रह्मी में
ॻोल्हण जी कोशिशि कई, जंहिं सबबु खेसि हीअ क़दीम सिंधू लिखत पढ़ण में अञा सुधो कामयाबी नसीब न थी आहे। आस्को परपोला ऐं एरोथन महादेवन तरफ़ां सिंधू लिखत खे पढ़ण जूं कोशिशूं जारी आहिनि, जंहिं करे आस्को परपोला सिंधू लिखत पढ़ण लाइ एतिरो त बुनियादी कमु कयो आहे जो बकौल अरोथन महादेवन हू कंहिं बि वक़्तु उन में कामयाबु थी सघे थो। अरोथन महादेवन इन ॻाल्हि जी बि नफ़ी करे थो त तमिलनाडु जा माण्हू सिंधू सभ्यता जा वारस आहिनि। महादेवन पाण बि इन ख़्याल जो आहे त अॼु हड़प्पा ऐं मोहनजे दाड़े वारे इलाइक़े में रहंदड़ माण्हू ई उन तहज़ीब जा असुल वारस आहिनि। संदन ॿोली ऐं सक़ाफ़त में सदियूं गुज़रण बैदि फ़र्क़ु ज़रूरु आयो हूंदो। यूनिवर्सिटी ऑफ वाशिंगटन अमेरिका जे कंप्यूटर साइंस ऐं लिसानियात जे भारतीय माहिर राजेश राव सिंधू लिखत ते कंप्यूटर ज़रिए तहक़ीक़ करे नतीजा हासिल करण जी कोशिशि कई। राजेश राव ऐं संदसि साथियुनि जिन जो तालुक़ु भारत जे ॾखिण ऐं दरावड़ी ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ खिते सां आहे, हिननि सिंधू लिखत खे दरावड़ी पस मंज़र में परखण ऐं सम्झण जी कोशिशि कई। संदन तहक़ीक़ में हिंदू मज़हब ऐं नस्ली बरतरी जो अंसर खे नज़रअंदाज़ करे नथो सघिजे। इहो ई सबबु आहे जो सिंधू लिखत ते संदन तहक़ीक़ दरावड़ी नुक़्ते जे चौधारी फिरंदी रहे थी। राजेश राव ऐं संदसि साथियुनि मूजिबि सिंधू रस्मुल ख़त अटकल 2600 क़िबल मसीह खां 1900 क़िबल मसीह में ॾखिण एशिया में सिंधू सभ्यता जे अंदरि वधियो ऐं विझियो। इन ई सभ्यता पंहिंजे अंदाज़नि 4000 लिखतूं, मुहरनि, नंढड़ियुनि टिकियुनि, ठिकर जे थांवनि, पथर जे थांवनि, ट्रामे जे थांवनि, औज़ारनि, हथियारनि ऐं काठ ते लिखियल छॾियूं आहिनि। मौजूदु लिखतूं निस्बतन नंढियूं आहिनि ऐं संदन सरासरी ड्रेग 5 निशाननि जेतिरी आहे ऐं कंहिं हिकु सतह ते डिघे में डिघी लिखत 17 निशाननि ते मुश्तमिल आहे। हिन रस्मुल ख़त में निशाननि जो कथियल तइदाद अटकल 400 खनि आहे। इन सिलसिले में पाण ईंदड़ लेक्चर सीरीज़ में वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। अव्हां जी महिरबानी।